इस्लामकोट भरिसां ॻोठ खंखणिया रेमली जा जेके ही ॻोठाणा आहिनि इस्लामकोट प्रेस क्लब ते एहतजाज करे पहुता आहिनि त जेका से झांगरो जेका पुलिस आहे उहो PS इस्लामकोट जी हद में जेका से उन दाख़िल थी जेका हिकिड़ो मासूम जेका नींगर चवनि पिया उनखे जेको ज़बरदस्ती जेका से उहो खणे उन गुम करे छॾियो आहे। हीअ चवनि पिया त उहो जेको पुलिस उन्हनि ते जेका से कूड़ो जेको सफ़ीना जो केस दाख़िल कयो आहे। कहिड़ो मुतालबो कंदा अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयो। असांखे 2 ॾींहं थिया आहिनि, असांजा 2 छोकिरा खणी विए बेगुनाह के माण्हू खे विहणु कोन थी ॾे, केबिन ते कमु कोन थी करणु ॾे, पंहिंजूं हथ जूं पूरियूं सफ़ीना वठियो ऐं उहे असांजे खाते में लिखायो। असांजा छोकिरा चालान पिया कनि। छोकिरो वियो पेनूं वठणु, शागिर्दनि जूं उतां खणी पुलिस झांगरे जी वई, सूबेदार पुलिस वारा सभु असांजो नाहक ज़ुल्म आहे। असांजे अदालत थिए छोकिरो कैबिन हलाईंदो ईअं वेठो ईअं पंहिंजी बेख़बराई में उते गुलाम रसूल ख़ासि केली एस जो कबीर मंगरियो खणी वियो हलियो। हाणे जॾहिं असीं उते थाणे ते वञूं था त उहे सिपाही चवनि था त असां जेको सो FIR करे छॾी आहे, छोकिरो आहे कोन, साहिब सां ॻाल्हाए सूबेदार सां ॻाल्हाए, असीं हली 2 ॾींहं थिया आहिनि, थकिजी पिया आहियूं। हाणे ख़बर न आहे छोकिरो पुलिस केॾां करे छॾियो आहे। ही तक ही PS जेको सो इस्लामकोट में लॻे थो, झांगरो पुलिस 2 ॾींहं थिया आहिनि, ख़बर ई कोन्हे। हू ॿियो हुनजो भाउ उहो बि गाइब आहे, का ख़बर ई कोन्हे। मुतालबो कनि पिया शीशन जे थरपारकर खां, SSP थरपारकर खां ऐं IG सिंध खां त नोटिस वरितो वञे। जेका थरपारकर जी जेका समूरी जेका पुलिस आहे, CIA पुलिस आहे, इस्लामकोट पुलिस आहे, तोड़े झांगरो जी जेका पुलिस आहे, उहो जेको ग़रीबनि सां जेका ज़ुल्म करे पई उन ज़ुल्मनि जो नोटिस वठी जेके ग़रीब जेके नौजवान आहिनि जिनखे खयो वियो आहे उन्हनि जी इंक्वायरी करे उन्हनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।